हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली का। क्लासरूम। शागिर्द साथियों, क्लासरूम जे अंदर पाण में न कोई हिंदू हूंदो आहे, न कोई मुसलमान, न कोई अमीर हूंदो आहे, न कोई गरीब, न को इलाणो हूंदो आहे, न को फिलाणो। क्लासरूम जे अंदर पाण सभेई बिना कंहिं रंग, नस्ल ऐं ज़ात पात जे फ़र्क़ जे सभु बराबर हूंदा आहियूं। पाण सभई क्लासरूम जे अंदर दोस्त हूंदा आहियूं। गॾिजी वेहंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, सिखंदा आहियूं, खिलंदा आहियूं, खेॾंदा आहियूं, हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं, रुसंदा आहियूं, पर जल्द ई परची पवींदा आहियूं। शागिर्द साथियों, अचो त हिन समाज खे बि इन क्लासरूम जहिड़ो बणाए छॾियो। थींदो हीअं आहे, जॾहिं असां क्लासरूम मां ॿाहिरि निकिरंदा आहियूं, वॾा थी जॾहिं अमली ज़िंदगीअ में पेर पाईंदा आहियूं, त पोइ इहे रंग, नस्ल, ज़ात पात जा फ़र्क़, इहे तबक़ाती फ़र्क़ असांखे हिक ॿिए खां परे धिके छॾींदा आहिनि। हिकिड़नि खे हेठि ऐं ॿियनि खे मथे, हिकिड़नि खे आला, ॿियनि खे अदना, हिकिड़नि खे बरतर ऐं ॿियनि खे कमतर बणाए छॾींदा आहिनि। त शागिर्द साथियों, असांजो पैगाम इहो आहे त अचो त हिन समाज खे क्लासरूम जहिड़ो बणाए छॾियूं, जिते पाण सभई दोस्त हूंदा आहियूं। शागिर्द साथियों, हाणे अचो त लतीफ़ जे बैत ॾे हलूं था। उठ न वञे वॻसी, चरे न लाणो, मये खे मजाज़ जो थूहे में थाणो, भटारे भाणो, मरंदे सी न मटियो। लतीफ़ सरकार फरमाए थो, उठ न वञे वॻसी, चरे न लाणो। मुंहिंजो उठ वॻसी नथो वञे, लाणो चरे नथो, मये खे मिजाज़ जो थूहे में थाणो। हिन उठ खे को नींहं लॻो आहे, हिन जे इन थूहे में मिजाज़ जो थाणो आहे। भटारे भाणो, मरंदे सी न मटियो। मुंहिंजो उठ मरंदो मरी वियो, पर हुन पंहिंजा लछण न मटाया, उन आदत खां तिर बि न खिसकियो। शागिर्द साथियों, बैत में लतीफ़ जो पैगाम इहो आहे त हिकु सचो इंसान उहो हूंदो आहे जंहिंजी फितरत में हूंदो आहे हक़ ऐं सच सां हलणु। उठ न चरे वॻसी, जी ॿिया माण्हू कंदा आहिनि, ॿिया माण्हू खाईंदा पीअंदा आहिनि, चरे न लाणो। यानी हिकु जेको तारीख़ जो अॾींदड़ माण्हू आहे, उहो ज़माने जे माण्हुनि खां मुख़्तलिफ़ थींदो आहे। ॿियनि वांगुरु खाइण पीअण खे तरजीह न ॾींदो आहे। मये खे मिजाज़ जो थूहे में थाणो। उन ॾाहे माण्हूअ जे दिलि दिमाग़ में सिर्फ़ु पंहिंजी
मंज़िल हूंदी आहे, मंज़िल जी जुस्तजू उनजो इश्क हूंदो आहे। भटारे भाणो मरंदे सीन मटियो, ऐं पोइ उहो माण्हू मरंदे मरी वेंदो आहे, पर सम्झोता न कंदो आहे, पंहिंजा उसूल न मटाईंदो आहे, पंहिंजी ॻाल्हि ते आख़िरी साह ताईं क़ाइमु दाइमु रहंदो आहे। शागिर्द साथियो, लतीफ़ जे हिन बैत मां यक़ीनन अव्हां कुझु पिरायो हूंदो। शागिर्द साथियो, अव्हां सां मिलंदासीं वरी ईंदड़ हफ़्ते लतीफ़ जे कंहिं ॿिए बैत सां गॾु। सदाईं जे लाइ, जिए लतीफ़।